अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी तव्हां सां ॻाल्हि करण वारा आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों भावल खान वक़्त खे सम्झाईंदो त तूं जल्दी मीर जी भेण सां शादी करे छॾ, पर ईअं कोन थी सघंदो ऐं भावल खान के पुलिस ॿधी वेंदो त पोइ वक़्त जी शादी कोन थी सघंदो। ऐं मूसा ऐं मीर ऐं दरिया खान हाणे पाण में सलाह कंदा त हाणे मीर जी भेण खे कीअं आज़ादु करायूं। ऐं मीर खे अञा इहा ख़बर कोन पवंदो त मुंहिंजी भेण भावल खान वटि आहे, त पोइ इहा ख़बर सभ खां पहिरियां मूसा खे पवंदो त पोइ मूसा मीर खे इतलाउ कंदो त तुंहिंजी भेण वक़्त क़ैद करे छॾियो ऐं हू तुंहिंजी भेण सां निकाह करणु पियो चाहे। सॼी हक़ीक़त मूसा खे ख़बर पइजी वेंदो ऐं ॿिए पासे मीर तजावल खान खां सलाह वठंदो त मां पंहिंजी भेण खे हाणे कीअं आज़ादु करायां नवाब खान खां। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।